नाज़रीन, हिंगोनो जी गवर्नमेंट हाई स्कूल में फर्नीचर की खोट बाबत मेहरान टीवी ते हलियल ख़बर जो सेक्रेटरी तालीम नोटिस वरतो है। लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर तालिब शर। जी तालिब, सेक्रेटरी मेहरान टीवी की खबर जो नोटिस वठण खां पोइ कहिड़ा हुकुम जारी कया आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही तालके सिंधड़ीअ जो गवर्नमेंट हाई स्कूल हिंगोनो आहे, जंहिंमें 1100 खां वधीक शागिर्दनि जी दाख़िला आहे, जंहिंमें कमरनि ऐं फर्नीचर जी खोट आहे। अहिड़ी खोट बाबति जेको 6 खां 8 क्लास जा इम्तिहान जेके हली रहिया ऐं शागिर्द पट ते इम्तिहान ॾेई रहिया, उनजी जेको आहे मेहरान टीवीअ ते फुटेजिस ऐं न्यूज़ हलण खां पोइ सेक्रेटरी तइलीम नोटिस वठंदे मेपुखा जे डायरेक्टर तइलीम ऐं एजुकेशन वर्क खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त फौरी तौर स्कूल विज़िट करे जेके सहूलियतूं मुयसर न आहिनि उनखे सहूलियतूं फिराहम करण जी यकीनी बनायो वञे ऐं रिपोर्ट जेका आहे उहा जल्द पेश कई वञे। उन हवाले सां अॼु सेक्रेटरी अॼु जेको आहे सो उन बाबति एजुकेशन खाते जा लाॻापियल अमलदार ऐं वर्क जो एजुकेशन जो सुप्रीडेंट जेको आहे इनाम शेख स्कूल जो दौरो कयो ऐं हेडमास्टर सां मिली करे उन स्कूल जूं जेके सहूलियतूं मुयसर न आहिनि उन बाबति तफ़सीलनि खां आगाह कयो, जंहिंमें हेडमास्टर इहो ॿुधायो त हिते वधीक 4 खां 5 कमरनि जी ज़रूरत आहे ऐं फर्नीचर जेको वधि खां वधि ॾिनो वञे। फी क्लास में जेको शागिर्द 40 वेहनि था उनजी जाइ ते असां 70 खां 80 शागिर्द वेहारियूं था। उन खां इज़ाफ़ी शागिर्द जेके आहिनि पट ते ऐं सीढ़ियुनि ते ऐं दरियुनि ते तइलीम हासिल करे रहिया आहिनि। जी तालिब, अवां जी मेहरबानी।